घोटकी ज़िले घोटकी में पोलियो मुहिम शुरू। डिप्टी कमिश्नर घोटकी पारां खानपुर महर ऐं ॾेहरकी जा तूफ़ानी दौरा। मुख़्तलिफ़ इलाक़नि में मुहिम जो जाइज़ो वरितो। असिस्टेंट कमिश्नर्स खे सख़्त निगरानी करण जूं हिदायतूं जारी। डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कुरनानी ऐं स्टाफ ऑफिसर डॉक्टर ज़हीर डोमकी खे साण करे ॾेहरकी में खानपुर महर पहुची पोलियो मुहिम जो जाइज़ो वरितो। हुन सिविल अस्पताल खानगढ़ जो दौरो कयो ऐं खाना बदोश झोपड़ियुनि में पहुची ॿारनि जे फिंगर मार्किंग जो पिणु मुआइनो कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर सिहत जी हिदायतुनि मूजिबि पोलियो मुहिम जी सख़्त निगरानी कई पई वञे त जीअं ज़िले जो को बि ॿारु पोलियो जे फुड़नि खां महरूम न रहे। हुन पोलियो टीमुनि खे हिदायत कंदे चयो त घर घर वञी हर ॿार खे पोलियो वायरस खां बचाव जा फुड़ा पियारे फिंगर मार्किंग खे यकीनी बणायो वञे। इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही क़बूल न कई वेंदी। हुन असिस्टेंट कमिश्नर्स खे पिणु हिदायत कंदे चयो त हू पंहिंजे तालके तोड़े यूनियन काउंसिल सतह ते मुहिम जी सख़्त निगरानी कनि त जीअं मुहिम खे वधीक मुअसर ऐं कामयाब बणाए सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।